सखरंड लॻ ॻोठ मेहर अली जमाली में रीजनल डायरेक्टर घोटकी अहमद ख़ान जमाली जी 7वीं वरसी मल्हाई वई। इन मौक़े ते अदीब ख़ान मोहम्मद जमाली चयो त अहमद ख़ान जमाली ग़रीबनि जो यार हो, जंहिं पंहिंजे 7 एकड़ ज़मीन फ़ी सबील अस्पताल लाइ ॾिनी ऐं 1 एकड़ क़ब्रिस्तान लाइ ॾिनी ऐं हू वकील हो, ग़रीबनि जा केस मुफ़्त लड़ंदो हुयो। कामरेड मोहम्मद इलियास जुड़ेज चयो त अहमद ख़ान जमाली असां खां विछड़ी 7 साल थी विया आहिनि, पर असां खां जिस्मानी तौर ते जुदा न थियो आहे। रूहानी तौर ते त असां खां जिस्मानी तौर ते असां खां जुदा थी विया, पर रूहानी तौर असां सां गॾु आहे। संदसि कयल ख़िदमतूं हमेशह यादि रहंदियूं। संदसि फर्ज़ंद वकील फ़हीम रज़ा जमाली चयो त अहमद ख़ान जमाली असां लाइ छह परछां हो। उन जे विछड़े वञण खां पोइ असां यतीम थी विया आहियूं। आउं वचन थो कयां त अहमद ख़ान जमाली जी छॾियल मिशन खे अॻिते वधाईंदसि। इन मौक़े ते असदुल्ला जमाली, अल्ताफ़ हुसैन जमाली, मोहम्मद इस्माइल जमाली, अयाज़ अली जमाली, अली रज़ा जमाली ऐं वसीम जमाली, सफ़दर जमाली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त आख़िर में अहमद ख़ान जमाली जी रूह खे सवाब पहुचाइण लाइ अफ़्तार अर्पण कराई वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।